तो उम्मीद आहे ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मास्टर मंसूर जो एल्बम आहे 16 वॉल्यूम 38 35 एल्बम जो टाइटल आहे दीवानो। एल्बम तमामु बहितरीनु आहे। हिन जा चंद गीत मुंहिंजा ॿुधल आहिनि, तमामु बहितरीनु, सुठे आवाज़ सां, सुठी म्यूज़िक सां। ऐं हिन जो सिलेक्शनकार आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब। ऐं हिन जो टाइटल जेको आऊं लिखियो आहे सॉन्ग जो, पल न परे करड़े पंहिंजी अखियुनि खां दिलदार। तमामु बहितरीनु गीत आहे, तमामु सुठो, अवां ॿुधो हूंदो। ऐं ही ख़ासि फरमाइश वहीद भाउ जी आहे, उनजी पसंदि जो एल्बम आहे। उनजा कमेंट्स बि आहिनि, शामिलु कयूं। पहिरियों कमेंट्स कयो आहे बादशाह अहमद सोलंकी साहब, लिखियो आहे सुपर हिट अदा। उनखां पोइ सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस एल्बम, बहितरीनु मास्टर मंज़ूर। उनखां पोइ शाहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर, वॾी महिरबानियूं, लख कुर्ब। उनखां पोइ ॿिया दोस्त आहिनि। उनखां बाद सैयद आसिफ अली शाह भाउ लिखियो आहे हकीम भाई माशाल्लाह बहुत अच्छा काम है आपका और मुझे यह काम आपका बहुत पसंद आया। वॾी महिरबानी सैयद आसिफ अली शाह, वॾी महिरबानी, लख कुर्ब, लख लाइक। उनखां बाद प्यारे भाउ वहीद वेरी नाइस पिक्चर खोड़ सारियूं दिलूं, वॾी महिरबानी। उनखां पोइ ॿियो नओं दोस्त आहे अली मोहम्मद महेसर साहब, वॾी महिरबानी, उन कमेंट्स कई आहे, लख थोरा भाउ जा। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन वीडियो में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायो हूंदो त हीअ एल्बम कहिड़े साल में आयो आहे, हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, ऐं हीअ एल्बम में जेके गीत आहिनि उहे कहिड़ा तमामु घणो हलिया, ऐं हिन एल्बम जी सिलेक्शन कंहिं कई, ऐं हिन एल्बम केतिरो कमायो, अहिड़े हिसाब सां रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। ऐं काफ़ी दोस्तनि पसंदि कया आहिनि, इनशाला अव्हांखे बि वीडियो पसंदि ईंदा। ऐं हाणे हलंदासीं हिन जे गीतनि ॾे, त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा आहिनि। त पहिरियों गीत लिखियो आहे ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम आहे, अहिड़ो हमसफ़र रब अहिड़ो यार ॾे। ऐं उनखां पोइ आहे ॿियो गीत आहे मस्तोई साहब जो गीत आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई केॾा लॻाया ॾींहं तो। उनखां पोइ आहे वरी मस्तोई साहब जो गीत आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई इलाज पीरी करण खां। उनखां पोइ आहे एजाज़ शाह जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं। ही काफ़ी गानो मशहूरु आहे मास्टर मंज़ूर जो। उनखां पोइ आहे अब्दुल फ़ताह भुट्टो साहब जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई दिलि चवे थी पंहिंजे पीरीअ खे पियो ॾिसां। उनखां पोइ आहे ताहिर भुट्टो जो गीत आहे। गीत जा ॿोल तमामु सुठा लिखिया अथई तूं जहिड़ो नाहे यार। उनखां पोइ आहे शबीर शाह जी शाइरी आहे, तमामु बहितरीनु गीत आहे। हीउ तमामु सुठो गीत आहे पल न परे करड़े पंहिंजे पाण खां, अखियुनि खां दिलदार। ऐं उनखां पोइ आहे जमील साहब जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई ओ सोणा तोसां दिलि लॻी वई आहे। तमामु सुठो गीत ऐं मशहूरु गीत आहे। उनखां पोइ ॿियो गीत आहे, उनखां पोइ आयो आहे वहीद हकड़ो साहब। गीत लिखिया अथई तो मां परे छा थियासीं। तमामु सुठो बहितरीनु हिकु नंबर गीत आहे। उनखां पोइ अनवर मंगी जो गीत आहे आख़िरी। गीत जा ॿोल लिखिया अथई हली आयो आहियां तूं अंगण ते पहिरीं। तमामु बहितरीनु गीत आहे। उम्मीद आहे मूंखे वीडियो पसंदि आयो हूंदो। पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर कंदा।